अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। वेचारा वाढोड़ सदा शाकिर सूरसी ताणिन मथे तोड़ ओरे कनन आसरो। भलारे भिटतणी जे भलारे बैत सां मुझी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन त थी दुनिया जी कुंड कुर्छ ताईं। जंहिं जंहिं माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 12 नवंबर 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अमन इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुर्छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। सिंध में थींदड़ ज़्यादतियुनि ऐं ज़ुल्म जी कहिड़ी ॻाल्हि कजे। जेको बि पेरो खणे थो उनजो छेड़ो आख़िरकार दर्द ते ई थिए थो। पुलिस हथां मासूम माण्हुनि जे मारिजण जा वाक़िया ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि। न सिर्फ़ु वधी रहिया आहिनि पर केतिरा ई सवाल उथारे रहिया आहिनि। अञा त कराची में पुलिस हथां मारिजी वियल डॉक्टर वारे वाक़े में बि इंसाफ़ नाहे थियो त मथां वरी शहदादपुर में उस्ताद खे क़त्ल कयो वियो आहे। उहो उस्ताद जेको पंहिंजे मिज़ाज में ॾाढो मुनफ़रिद ऐं मासूम हो, जंहिंखे पुलिस तशदुद करे मारे छॾियो। वारिस 2 ॾींहंनि खां लाश रखी धरणो हणी वेठल आहिनि पर अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार ई नथा थियनि। पुलिस पारां केस पिणु दाख़िल कयो वियो आहे। SSP बि पहुतो ऐं उन यकीन बि ॾियारण जी कोशिशि कई त जवाबदारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। पर सवाल वरी बि इहो आहे त छा उहे गिरफ़्तार थी सघंदा। पाण त अञा शाहनवाज़ कुंभार वारो वाक़ियो बि नाहे विसारियो। शाहनवाज़ कुंभार जे क़त्ल केस में तोड़े जो DIG मफ़रूर जवाबदार आहे पर उहो अञा ताईं गिरफ़्तार थी नाहे सघियो। संदसि अदम गिरफ़्तारी केतिरा ई सवाल उथारे रही आहे। कराची में डॉक्टर जो क़त्ल थियण बि केतिरा ई सवाल उथारे थो ऐं उस्ताद जे क़त्ल वारो वाक़ियो त हिकु नई तारीख़ लिखी वियो आहे। पर छा कजे, अञा ताईं न त जवाबदार गिरफ़्तार थी सघिया आहिनि न वरी इंसाफ़ जो को इम्कान नज़र अचे थो। केॾो वॾो अलमियो आहे। मासूम वजूद मरी वञे ऐं को बि दादरसी न करे। ख़्वाबनि जहिड़े शहर में उस्ताद जी रत सां रंगियल रंगीन शाम जे उनवान हेठि अब्दुल्लाह चांडियो लिखे थो। पुलिस जो तारुफ़ पुलिस खाते जी शुरूआत खां वठी अवाम में अॼु ताईं निहायत भवाइतो ई रहियो आहे। उनजो सबबु इहो आहे त पुलिस खाते में नौकिरी ऐं तजुर्बे जी घटि अहमियत, ईमानदार ऑफिसरनि जी घटि अहमियत, इल्मी उहिदे जी घटि अहमियत, अणपढ़ियल 60 लखनि ते सूबेदार भर्ती करण ऐं पोइ सियासी पहुच जी अहमियत अहिड़नि माण्हुनि खे पोस्टिंग जी ठेकेदारी ॾियणु आहे। उनखां अलावा अंग्रेज़नि जे दौर खां शुरू थियल उहो ई कानून जोड़ियल जंहिंखे ख़तमु करे मुकमिल नए सिरे जोड़ण जी ज़रूरत आहे, जंहिंसां इख़्तियारनि जी तब्दीली, जांच करणु, तहवील वठी रवैयनि जी तब्दीली ऐं ड्यूटी जे तकलीफ़नि ऐं सहूलियतनि जी तब्दीली मुमकिन आहे। ॿियो, डिपार्टमेंट जे मुलाज़िमनि खे पुराणे दौर जा स्केल, पुराणे दौर जूं पघारूं, पुराणे दौर जा अलाउंस ॾियण बि मुलाज़िमनि खे ग़लति अमल सां रिजू करण ते पिणु मजबूर कनि था। जॾहिं त दुनिया पुलिस जे खाते खे मुकमल जिद्दत ऐं सहूलियतुनि सां शर्मसार करे छॾियो आहे, पर हिते जी पुलिस डिपार्टमेंट कंहिं बि जिद्दत, कंहिं बि सहूलियत खां ख़ाली आहे। एतिरे ताईं जो इदारे जे ऑफिसनि जो ख़र्च, गश्त कंदड़ गाॾियुनि जो ख़र्च, अदालतनि में ईंदड़ ख़र्च पुलिस जे मुलाज़िमनि खे ख़ुदि ॾियणो पवे थो। इन्हनि हालतुनि में पुलिस कते मुआफ़िज़ नथी बणिजी सघे ऐं जॾहिं पुलिस मुआवज़त जी पघार खणे थी न कि कंहिंखां भताखोरी वसूली जी पघार खणे थी। भताखोरी जो सबबु बि सियासी जमायतनि जी पॉलिसी सबबु ई मुमकिन बणियल आहे। काल्ह शहदादपुर थाणे अंदरि पुलिस हिकु 17हें ग्रेड जे उस्ताद खे कंहिं मामूली शिकायत ते वठी अची पंहिंजे ख़ौफ़नाक रिवायतुनि खे हिकु मासूम उस्ताद जाम अज़ीज़ जखरो, जेको हिकु स्कूल जो हेडमास्टर पिणु हुयो, शहर जो मोज़िज़ पिणु हुयो, जंहिंजो वालिद सवाई ख़ान जखरो, जेको पिणु उस्ताद ऐं तालीम खाते में DO एजुकेशन रही चुको हुयो, उन उस्ताद जा साह वठी उन रिवायत खे जारी रखी हिकु सुहिणी शाम खे उस्ताद जे रत सां रंगीन करे छॾियो। कुझु अरसे खां
इन्ही हद जे एसएचओ जी कसीदा ख़्वानी में शहर जा अक्सरियती साफ़ी पिण उन जे अहिड़नि अमलनि में हम आवाज़ बणियल हुआ। उन जो सबबु उन्हनि जी नादानी हुई या हिसे पती उन बाबति बि कुझु नथो चई सघिजे। दुनिया में उस्ताद जी इज़त, उस्ताद जी अज़मत तमामु घणी ऊची आहे, पर सिंध उहो वाहिद ख़ितो आहे जिते उस्तादनि खे तशदुद में मारे लाश लावारस करे इस्पताल में फिटा कया वञनि था। उन जी एतिरी हिमत, एतिरी जुरत सियासी पोइवारी, सियासी ठेकेदारी हुजण सबबु ई आहे। उस्ताद खां बिना हिन समाज में रुगो ऊंदाही, वहशत ऐं जानवरनि जो समाज नज़र ईंदो। अहिड़े समाज खे उस्ताद ई वाहिद माण्हू आहे जेको स्कूल में ॿारनि खे पढ़ाए, किताबनि ऐं इल्म जी ख़ुशबू सां भरे इंसान ठाहे थो। काल शाम पुलिस जे हथां अज़ियतनि जे निशान बणिजी वियल उस्ताद जो तशदुद थियल लाश खणी माइट, शागिर्द, PTLF जा उस्ताद इस्पताल में चोरी पुलिस तरफ़ां छॾे आयल लाश खणी थाणे जो घेराव करण बाद शहर जे मुखिया चौक ते धरणे में वेठल आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त SHO गुलाम शबीर दलवाणी ऐं संसद टीम जे हथां हिकु बेगुनाह उस्ताद खे गिरफ़्तार करे न रुगो तशदुद कयो वियो, पर खेसि बिजली जा करंट ॾेई क़त्ल कयो वियो आहे। हूं त शहर जो इहो को पहिरियों वाक़ियो न आहे। अहिड़ा वाक़िया हर रोज़ु मीडिया ऐं सोशल मीडिया ते ज़ाहिर थियनि था, जिन जा माइट औलाद इहो ज़ाहिर कंदी आहे त उन्हनि जे मारियल माइटनि जो कॾहिं बि ॾोह जी दुनिया सां को बि तालुक़ु न हुयो। जेसिताईं इदारनि जी दुरुस्तगी, इदारनि में दुरुस्तगी वारो माहौल, इदारनि में दुरुस्त ऑफिसर मुक़ररु नथा थियनि, तेसीं ताईं पुलिस इदारे मां कंहिं बि चङाई जी उमेद नथी रखी सघिजे। बाक़ी अहिड़नि वाक़ियनि जी सही हक़ीक़ी अदालती जांच, अहिड़ा वाक़िया कंदड़ पुलिस ऑफिसरनि, पुलिस मुलाज़िमनि खे क़ानूनी सज़ा मिलणु घुरिजे। ईअं न थिए इहे साॻिया माण्हू वरी कंहिं ॿिए माण्हू जे रत सां हथ रंगीन कंदा वतनि ऐं उन्हनि खां को बि पुछाणो न हुजे। उन सां पुलिस जी वर्दी सिर्फ़ु उन्हनि ॾोहनि जी ढाल जो तारफ़ बणिजी वई आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आइनी तरमीम जिते सियासतदाननि लाइ इम्तिहान आहे, उते वफ़ाक़ लाइ बि नओं इम्तिहान आहे। इन बाबति एडवोकेट शहज़ाद अली रुक लिखियो, पाकिस्तान जी आइनी सियासी तारीख़ हिकु नए मोड़ ते अची बीठी आहे, जिते तजवीज़ कयल 27वीं आइनी तरमीम मुल्क जे वफ़ाक़ी ढांचे, सूबाई ख़ुदमुख़्तियारी बाबति नवां सुवाल उथारिया आहिनि। हीअ तरमीम जेका ज़ाहिरी तौर ते इंतिज़ामी सुधारनि जे नाले सां मुतारिफ़ कराई वई आहे, दरअसल अरिड़हीं तरमीम जे रूह ऐं वफ़ाक़ी तवाज़न ते सिधो असरु विझे थी। सवाल इहो आहे त छा हीउ क़दम मुल्क खे वधीक मुनज़िम कंदो या सूबाई ख़ुदमुख़्तियारी खे वफ़ाक़ में तब्दील करे छॾींदो। जेकॾहिं तनक़ीदी जाइज़ो ऐं इम्कानी नतीजनि ते ग़ौर कयो वञे त 27वीं आइनी तरमीम जा असर रुगो क़ानूनी न पर गहरा सियासी इंतिज़ामी नोयत जा आहिनि। हीअ तरमीम उन तवाज़न खे बिगाड़े सघे थी जेको अरिड़हीं तरमीम खां पोइ क़ाइमु थियो हो। हमीर घुमरे लिखियो, वफ़ाक़ी हुकूमत पारां आइन में 27वीं तरमीम सेनेट में मंज़ूर थी चुकी आहे। हिन तरमीम जो मक़सदु बज़ाहिर इख़्तियारनि जी मुंतक़ली, गवर्नेंस सुधारण, इदारनि जी नई तरतीब ॿुधायो वञे थो, पर उन सां वफ़ाक़ी हुकूमत खे सूबनि जी इंतिज़ामी मामलनि में वधीक निगरानी ऐं मुदाख़लत जा इख़्तियार मिलंदा। कुझु अहम इदारा जहिड़ो नेपरा, उगरा ऐं काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट खे सीधो वफ़ाक़ जे कंट्रोल में आंदो पियो वञे। 27वीं तरमीम वसीले सूबाई मामलनि में वफ़ाक़ी निगरानी वधाइण जो मतिलबु आहे त सूबाई हुकूमत जो पंहिंजो फ़ैसिलो करण वारो हक़ महदूद थी वेंदो। कुदरती गैस, कोयलो ऐं बंदरगाह जे इंतिज़ाम ऐं आमदनी में वफ़ाक़ जी शराकत वधाइण जी ॻाल्हि कई पई वञे, जेका सिंध जे इक़्तिसादी हक़नि ख़िलाफ़ आहे। कुझु माहिरनि जो चवणु आहे त हिन तरमीम जो असुलु मक़सदु वसीलनि ऐं इख़्तियारनि ते कंट्रोल वापसि इस्लामाबाद ॾांहुं मुंतक़िल वठी वञणु आहे। अहिड़ी सूरत में सिंध जी अवाम ऐं सियासी क़यादत खे ज़रूरु आइन जे वफ़ाक़ी रूह अरिड़हीं तरमीम ऐं सूबाई हक़नि जे तहफ़ुज़ लाइ गॾियल मौक़िफ़ इख़्तियार करणु घुरिजे। क़ौमप्रस्त अॻवान ऐं ख़ूबसूरत लेखक सैयद नवाज़ शाह भाॾाई सदर आसिफ़ अली ज़रदारी जी टहक ॾियण वारी तस्वीर रखी लिखियो, हे उहे टहक आहिनि जेके मिर्ज़ा शाह बेग अरवून उन वक़्तु ॾिना हुआ जंहिं वक़्तु ठठे जे बाज़ारनि में सिंधियुनि जो रत रेला करे पियो वियो। हे उहे टहक आहिनि जेके जाम फ़िरोज़ मिर्ज़ा शाह हसन सां गॾिजी उन वक़्तु ॾिना हुआ जंहिं वक़्तु नवाब दुलह दरिया ख़ान समा हुकूमत खां रुसी पंहिंजी जागीर तरफ़ जलावतन थी वियो हो।
ही उहे टहक आहिनि जेके चनेसर सुमरे उन वक़्तु ॾिना हुआ जंहिं वक़्तु अलाउद्दीन खिलजी सिंध जी धरती ते लश्कर वठी वॻह कोट पहुतो हो। ही उहे टहक आहिनि जेके वॾेरे हमल जत ऐं नूरमुहम्मद पलीजे उन वक़्तु ॾिना हुआ जंहिं वक़्तु शाह इनायत मुग़ल साम्राज हथां शहीद थियो हो। हे उहे टहक आहिनि जेके मीर जाफ़र ऐं मीर सादिक उन वक़्तु ॾिना हुआ जंहिं वक़्तु बंगाल जी ज़मीन शहीदान वतन जे रत सां आली थी रही हुई। हे उहे टहक आहिनि जेके चार्ल्स नेपियर उन वक़्तु ॾिना हुआ जंहिं वक़्तु मीरनि शिकस्त खाई आज़ाद सिंध जो झंडो अंग्रेज़ राज जे पेरनि में उछलायो हो। हे उहे टहक आहिनि जेके अयूब खोड़े ऐं पीर अली मोहम्मद राशिदी उन वक़्तु ॾिना हुआ जंहिं वक़्तु सिंध खे वन यूनिट जी ज़ंजीर में जकड़ियो वियो हो। हे उहे टहक आहिनि जेके हीमू खे फाही ॾियण वक़्तु अंग्रेज़ जलाद ॾिना हुआ। हे उहे टहक आहिनि जेके सूर्या बादशाह खे सूरी सज़ावार करण वेले सिंध जे गद्दार वॾेरनि अंग्रेज़नि जा बूट चटींदे ॾिना हुआ। हे उहे टहक आहिनि जिन में माई बख़्तावर जी मौत ते ठठोल आहे। हे उहे टहक आहिनि जिन में 7 करोड़ सिंधियुनि जे ख़ात्मे जी ख़्वाहिश आहे। हे उहे टहक आहिनि जिन मां शहीद कुर्बान खुआवड़ जी ख़ाक थी उॾामे। हे उहे टहक आहिनि जिन में शहीद बशीर ख़ान जी शहादत जा पेरा आहिनि। हे उहे टहक आहिनि जिन जे पोयां सिंधु दरिया जे विकिरे जी वार्ता लिकियलु आहे। हे उहे टहक आहिनि जिन जे पोयां सिंध जे तेल गैस कोयले समुंड पत्थर ज़मीन जबल ऐं बर टुके मुल्ह विकामे वञण जो सच बयानु थियलु आहे। हीअ टहक उन्हनि मज़लूम सिंधी औरतुनि ते तनज़ जा तीर आहिनि जेके इनकम सपोर्ट प्रोग्राम जे पैसनि कारण पिनण वारियूं थियूं सड़जनि। ही उहे टहक आहिनि जिन में सिंध खे दाइमी ग़ुलामी में ॾियण जो फ़ख़ुरु आहे। ही उहे टहक आहिनि जिन में इस्लामाबाद जो इक़्तिदार थो मुर्के। ही उहे टहक आहिनि जिन में उञायल खीर प्याक ॿारनि जी मौज जो रक़्स आहे। ही उहे टहक आहिनि जेके लावारस नस्ल जे ख़्वाबनि जा क़ातिल आहिनि। ही उहे टहक आहिनि जेके कॉर्पोरेट फार्मिंग लाइ सिंध जी लखें एकड़ ज़मीन तोड़े अरबें रुपया ॾन ॾेई चुका आहिनि। ही उहे टहक आहिनि जेके सिंध जो सौदो करे कुर्सी कंध में विझी चुका आहिनि। ही उहे टहक आहिनि जिन जे वजूद में सिंध मैशर जी आग जियां दुखी रही आहे। हे रुॻो टहक न आहिनि, ही कराची खां कश्मीर ताईं रूंदड़ रुलंदड़ भटकंदड़ पिनंदड़ परेशान क़ौम जे मातम लाइ जलंदड़ सीननि मथां तेल जा टैंकर आहिनि। हे रुॻो टहक न आहिनि, ही कारूंझर जे क़तल जो इजाज़त नामो आहिनि। इहे टहक न आहिनि, गोरख ते कब्ज़े जो सरकारी लेटर आहिनि। ही रुॻो टहक न आहिनि, ठठे बदीन थर जे सोन वर्णनि ज़मीननि जे कूड़नि खातनि जो ऐलान आहिनि। ही रुॻो टहक न आहिनि, कराची जे कंध ते काती रखंदड़नि लाइ उमेद ऐं अहसास जी अलामत आहिनि। ही टहक सिंध जी आज़ादी, ही टहक सिंध जे वजूद, ही टहक सिंध जे शामनि सुबुहनि रातियुनि ॿिनि पहरनि टे पहरनि। ही टहक सिंध जे आईंदे, सिंध जे सुभाणे, सिंध जे अॼु मथां इज़राइल जी अखि जीअं आहिनि। काश सिंध हिननि टहकनि जी माना सम्झी वठे, काश सिंध हिननि टहक ॾींदड़नि जा चहिरा पढ़ी वठे, काश सिंध इहो ॼाणे वठे त हीअ टहक ॾींदड़ उहे फाता आहिनि जेके अरबनि खां अंग्रेज़नि खां अॼु ताईं वेस मटाईंदा, सिंध लुटींदा, सिंध फुरींदा, सिंध लताड़ींदा, सिंध चॿाड़ींदा अचनि। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। असांजा प्रोग्राम वधि में वधि ॿुधो ऐं उन सां गॾोगॾु वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं सचाई जो हीअ आवाज़ु घर घर ताईं पहुची सघे। असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करियो। पाकिस्तान में मुतारिफ़ करायल 27 ऐं 28 आइनी तरमीम रुॻो आइनी इर्तिका न पर हिकु सोचियल सम्झियल सियासी मनसूबे जो हिसो करार ॾिनी पई वञे। हाणे सुवालु इहो आहे त छा आइनी तरमीमूं नवाज़ लीग ऐं PP खे ई ॻिची में पवंदियूं? इन बाबति इमदाद सुमरो पंहिंजे तजिए में लिखे थो, पाकिस्तान में मुतारिफ़ करायल आइनी तरमीमूं
जंहिंजो मक़सदु सियासी अमल खे महदूद करण ऐं ताक़त जे तवाज़न खे मख़सूस रुख़ ॾांहुं मोड़णु आहे। इहे क़दम हिकु अहिड़ी ख़तरनाक सियासी ख़िला खे जनमु ॾेई रहिया आहिनि जेको माज़ी जी अवामी तहरीकनि सां भरिजी सघे थो। जीअं ख़ैबर पख्तूनख्वा में पश्तून तहफ़ुज़ मूवमेंट ऐं बलूचिस्तान में महारंग बलोच जहिड़नि अवामी किरदारनि जो उभरणु इन ॻाल्हि जी वाज़िह मिसाल आहे। नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी जेके उन्हनि तरमीमनि जे मरकज़ी पुठभराई करे रहिया आहिनि शायदि पंहिंजे मुस्तक़बिल खे गैर यकीनी बणाए रहियूं आहिनि। उहे पार्टियूं सम्झनि थियूं त हूअ पंहिंजो इक़्तिदार वधीक मुस्तहकम करे रहियूं आहिनि, पर हक़ीक़त में हूअ हिकु अहिड़ो सियासी जमूद पैदा करे रहियूं आहिनि जेको आख़िरकार उन्हनि जे वजूद लाइ ख़तरो बणिजी सघे थो। सियासी अमल हिकु फितरी क़ुवत आहे जंहिंखे मसनूई तौरु रोके नथो सघिजे। उहो हिकु दरिया आहे जंहिंजे वहकिरे खे रोकण जी कोशिशि आख़िरकार बंदि टोड़े छॾींदी आहे। बिल्कुलु अहिड़ी तरह जॾहिं सियासी पार्टियुनि जे विच में कुदरती तवाज़ुन ख़तमु कयो वेंदो आहे ऐं मुख़ालिफ़ धुर खे गैर मुसर बणायो वेंदो आहे त हिकु नओं ऐं गैर इम्कानी अवामी धारा जनम वठे थी। ख़ैबर पख्तूनख्वा में जॾहिं तहरीक इंसाफ़ जे ख़िलाफ़ सियासी मज़ाहिमत खे ख़तमु कयो वियो त पश्तून तहफ़ुज़ मूवमेंट उन ख़िला खे भरे छॾियो ऐं बलूचिस्तान में जॾहिं अख्तर मेगल, डॉक्टर अब्दुल मालिक बलोच ऐं सनाउल्लाह बलोच जहिड़ा सियासी अॻुवान नज़रअंदाज़ कया विया त अवामी एहतजाज जी नई लहर साम्हूं आई जंहिंजी अलामत महारंग बलोच बणी। तहरीक इंसाफ़ नाकाम सियासी पार्टी आहे। उहा असराइती अपोज़िशन न बणिजी सघी, पर चूंडनि में देर ऐं दबाव जी पॉलिसी उनजी मक़बूलियत ख़तमु करण में नाकाम रही आहे। ख़ौफ़ जी उमिरि डिघी न हूंदी आहे ऐं मुसलसिल दबाव अवाम में मज़ाहिमत ऐं अज़म पैदा कंदो आहे। नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी जेकॾहिं सम्झनि थियूं त इक़्तिदार जो तसलसल कंहिं हिकु ताक़तवर शख़्सियत जी मर्ज़ी सां मुमकिन आहे त उहा संदन वॾी ग़लति फ़हमी आहे, छो त सियासत कॾहिं बि ख़िला बर्दाश्त नथी करे ऐं जॾहिं ख़िला पैदा थींदो आहे त का ॿी अवामी क़ुवत ज़रूरु उथी बीहंदी आहे। जेतोणीकि पार्लियामेंट खे आइनी तरमीमनि जो हक़ हासिलु आहे, पर उन्हनि तरमीमनि जी नोयत ऐं रफ़्तार इहो तक़ाज़ो कनि थियूं त मुस्तक़बिल जी का चूंडियल पार्लियामेंट 2/3 अक्सर सां उन्हनि तब्दीलियुनि जो जाइज़ो वठे। सिंध में मासूम ॿारनि ते थींदड़ ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि वारनि मामलनि ते आफ़ताब आलिम महर लिखे थो। सिंध जेका मोहबत इंसानियत सक़ाफ़त जी धरती सॾी वेंदी आहे, अॼु उन धरती ते मासूम ॿारड़ा दरिंदनि जे हथां ज़्यादती ऐं बेदर्दी सां क़त्ल जो शिकार थी रहिया आहिनि। रोज़ानो कंहिं न कंहिं शहर या ॻोठ मां अहिड़ियूं दिलि ॾुखोईंदड़ ख़बरूं अचनि थियूं जिन में कॾहिं कंहिं मासूम नीगर जी इज़त लुटिजे थी त कॾहिं कंहिं बेगुनाह नीगर खे अगवा करे क़त्ल कयो वञे थो। इहो अलमियो हाणे सिंध लाइ हिकु आम ख़बर बणिजी वियो आहे, पर हर अहिड़ी ख़बर इंसानी समाज जे ज़मीर खे लोॾे छॾे थी। ताज़ो 2 ॾींहं अॻु सिंध जे शहर मिरपुर ख़ासि झलोरी में पेश आयल वाक़ियो सॼी सिंध जे रूहनि खे ज़ख़्मी करे वियो आहे। 8 सालनि जी मासूम नीगरी आमना सां ज़्यादती ऐं बेदर्दी सां क़त्ल करण जो वाक़ियो न रुॻो हिकु घर जो अलमियो आहे, पर सॼे समाज जी शर्मनाक नाकामी आहे। मासूम नीगरी जे वार जो इहो जुमिलो त जेकॾहिं पुलिस वक़्तु सिर क़दम खणे हा त मूंखे पंहिंजे बछड़े जो लाश न मिले हा, सॼे निज़ाम लाइ चुभंदड़ सच आहे। पुलिस जी नाले मात्र कार्रवाई ऐं निमेदनि जो रुॻो बयाननि ते महदूद रहणु साबित करे थो त सिंध में इंसाफ़ लफ़्ज़ी नारो बणिजी वियो आहे। साॻी तरह रतेदरो लाड़काणे मां बि हिकु दिलि ॾुखोईंदड़ ख़बर साम्हूं आई, जिते पीपल्स पार्टी जी मरकज़ी क़यादत वारे तक में 3 वरनि जो मासूम नीगर हसनैन हाजाणो अगवा थियण खां पोइ बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। संदसि लाश सिम नाले मां हथु आयो। हीउ वाक़ियो न रुॻो हिकु ॿार जो क़त्ल आहे, पर इंसाफ़ जे आवाज़ जो बि क़त्ल आहे। 4 ॾींहं अॻु खेसि अगवा कयो वियो। उन वाक़े जा CCTV फुटेज हुजण बावजूदि पुलिस ॿार खे न बचाए सघी। अहिड़ा वाक़िया साबित कनि था त सिंध में न मासूम ॿार महफ़ूज़ आहिनि, न औरतूं, न इंसाफ़। उहे बि वाक़िया सिंध जे समाजी ऐं क़ानूनी निज़ाम जी उहा तस्वीर ॾेखारे रहिया आहिनि जिते ज़ुल्म कंदड़ ॾोहारी आज़ादु घुमनि था ऐं मुतासिर ख़ानदान इंसाफ़ लाइ दरबदर थियनि था। सवाल इहो आहे त आख़िर सिंध में ॿारनि ते तशदुद जा वाक़िया एतिरी तेज़ी सां छो वधी रहिया आहिनि। असल मसइलो समाजी बेहसी, क़ानूनी कमज़ोरी, पुलिस जी लापरवाही ऐं इंसाफ़ में देरि आहे। जॾहिं को ॾोहारी क़ानून जी गिरफ़्त खां बची वञे थो त ॿिया ॾोहारी वधीक हिमत सां अहिड़ा ॾोह करणु लॻनि था। केतिरा ई केस त रिपोर्ट ई नथा थियनि, छो त
मुतासिर ख़ानदान शर्म ख़ौफ़ या दबाव सबबि ख़ामोश थी वञे थो। अहिड़ी ख़ामोशी दरिंदनि जी हिमत वधाए थी। ॿारनि ते तशदुद जो वधणु रुॻो हिकु अदालती या पुलिस जो मसइलो न आहे, उहो हिकु समाजी अलमियो आहे जंहिंजी पाड़ अणॼाणाई बेशऊरी ऐं इख़लाक़ी ज़वाल में पियल आहे। वालदेन खे बि हाणे पंहिंजी ज़िम्मेवारी महसूसु करणी पवंदी त ॿारनि खे सेखारिनि त कंहिं बि ग़लति रवैयनि, छुहण या अजनबी जे ॻाल्हियुनि ते फ़ौरन इतलाह ॾियनि। स्कूलनि में बि अहिड़े शऊर बाबति सबक़ लाज़मी हुजणु घुरिजे जीअं ॿार पंहिंजी इज़त ऐं हिफ़ाज़त जी अहमियत सम्झनि। समाजी तनज़ीमूं ऐं मीडिया खे बि पंहिंजो किरदारु निभाइणु घुरिजे। हाणे वक़्तु अची वियो आहे त हर दरिंदो, हर ज़ालिम ऐं हर बेहस अहलकार खे क़ानून जे आॾो आंदो वञे। मासूम आमना ऐं हसनैन इंसाफ़ रुॻो हिकु केस न पर सिंध ज़मीर जो इम्तिहान आहे। असां सभिनी खे गॾिजी उहो अज़म करणु घुरिजे त सिंध में कंहिं बि ॿार ते ज़ुल्म असां सभिनी जी ख़ामोशी जो नतीजो आहे ऐं उहा ख़ामोशी हाणे टोड़णी पवंदी। जॾहिं उहो शऊर हर घर में पैदा थींदो तॾहिं सिंध जा ॿार महफ़ूज़ रहंदा ऐं संदन मुल्कूं हमेशह लाइ बरक़रार रहंदियूं। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हांजे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो त हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजा प्रोग्राम वधि में वधि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं सचाई जो हीअ आवाज़ घर घर ताईं पहुची सघे। पुलिस जे ज़ुल्म जा दास्तान कहिड़ा ॿुधाइजनि। सच त इहो आहे, जिते पुलिस आम माण्हुनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं कंदी रहंदी आहे, उते पुलिस ऑफिसर निंढनि अमलदारनि सां पिणु ज़ुल्म कंदा रहंदा आहिनि। हिकु अहिड़े दर्दनाक अलमिए बाबति ज़ुल्फ़ी चाचड़ लिखे थो। सोशल मीडिया ते हिकु मुख़्तसर वीडियो क्लिप मुंहिंजे नज़रनि अॻियां गुज़रियो। यकीन ॼाणो त उनखे पूरो ॾिसण जी मूंखे हिमत ई कान थी, जंहिंखां पोइ आउं हिकु अजीब कैफ़ियत में मुब्तला थी वियुसि ऐं तबियत ते बेचैनी ऐं उदासी जी लहर तारी थी वई, जा ख़तमु थियण बदिरां मुसलसल बरक़रार रहंदी पई अचे। हूअं त सोशल मीडिया ते रोज़ानो कई ख़बरूं पढ़ण ऐं केतिरा ई वीडियोज़ ॾिसण लाइ मिलंदा आहिनि, जिन मां ध्यानु छिकींदा आहिनि त के वरी बिन नज़रअंदाज़ करे छॾिबा आहिनि। पर ॼाणायल वीडियो क्लिप ॾिसंदे मुंहिंजे अखियुनि मां बेइख़्तियार ॻोढ़ा ॻड़ी पिया ऐं आउं अञा ताईं उनजे असर खां आजो थी न आहियां सघियो। आउं जंहिं वीडियो क्लिप जो अव्हां सां ज़िक्र करे रहियो आहियां उहो अव्हां मां बि शायदि कंहिं ॾिठो हुजे, छो त ॼाणायल वीडियो तमामु तेज़ी सां सोशल मीडिया ते वायरल थी रहियो आहे। मूंखे ख़बर न आहे त उनजो अव्हां ते को असरु पवंदो हूंदो या न, पर उन मुंहिंजे दिलि खे तड़पाए विधो आहे। वीडियो में ॾिसी सघिजे थो त हिकु ताज़ी क़बर मथां 4 ॿारड़ियूं, जंहिंजी उमिरि अटिकल 7 खां 15 सालनि जी लॻभॻि थींदी, हिकु मासूम बालक क़बर जे मथां रोईंदे चई रहिया आहिनि त बाबा तूं असांखे हिते कंहिंजे सहारे छॾे वञी क़बर में आरामी थियो आहीं, तोखां पोइ असांजी भला केरु सार लहंदो। उन वीडियो बाबति मालूम थियो आहे त उहा क़बर नसीराबाद वासी पुलिस अहलकार ज़ुल्फ़कार जुणेजे जी आहे, जंहिंखे संदसि आला ऑफिसरनि नौकिरी तां ग़ैर हाज़ुर रहण सबबि बरतरफ़ करे छॾियो हो। ॼाणायल पुलिस अहलकार पंहिंजी बहाली लाइ वॾा हीला हलाया, वस वारनि जा दर खड़काया, पर किथां बि संदसि दाद रसी न थी। नेठि दिलि बर्दाश्ता थी हुन आपघात करे छॾियो, जंहिं बाबति सुध पई आहे त संदसि 6 नियाणियूं ऐं हिकु सग़ीर पुटु आहे, जंहिंजी दिलि में सुराख़ हुजण सबबि उनजो मुहांगो इलाजु हलंदड़ हो। अहिड़ी तरह कराची प्रेस क्लब जे अॻियां गुज़िरियल 2 महीननि खां पंहिंजे मासूम ॿारनि ऐं बीमार घरवारी सुमेत एहतिजाज ते वेठल घोटकीअ ज़िले जे जरवार वासी बरतरफ़ पुलिस अहलकार अमानुल्लाह बुज़दार जी पिणु केर बि वार करण ऐं संदसि वार्ता ॿुधण वारो नाहे। अमानुल्लाह बुज़दार, जंहिं पुलिस डिपार्टमेंट में 17 साल सर्विस सिंध जे अहिड़नि ख़तरनाक इलाइक़नि यानी कश्मीर ऐं शिकारपुर ज़िलनि में कई, जिन खे जेकॾहिं पुलिस जो मक़तल गाह चइजे त को वधाउ न थींदो। अमानुल्लाह बुज़दार जा 4 ॿारड़ा आहिनि, हिकु धीउ ऐं 2 पुट, जिन जी उमिरि 5 खां 12 सालनि ताईं मस थींदी। हुन जी घरवारी बीमार रहे थी।
हूअ घरवारी जे इलाज लाइ वियो त मथां ऑफिसरनि तंबीह ॾियण या नोटिस ॾियण बदिरां बरतरफ़ करे सर्वस ताईं डिसमिस करे छॾियो। हाणे न त हुनखे वज़ाहत जो को मौक़ो ॾिनो वञे थो, न कोई संदसि अपील ॿुधण लाइ तयारु आहे। ॼाणायल पुलिस एहलकारनि मरहूम ज़ुल्फ़कार जुणजे ऐं अमनला बुज़दार पंहिंजी ड्यूटी निभाइण में ज़रूरु का गफ़लत कई हूंदी, जंहिं सबबु संदन ऑफिसरनि खेनि सज़ा ॾींदे बरतरफ़ कयो हूंदो। पर सज़ा जा बि कई तरीक़ा हूंदा आहिनि जेका खाते जे अंदरि ई रही सिलसिलेवार ॾियणु घुरिजे, पर सर्वस तां डिसमिस करण वारो ऑप्शन आख़िरी हुजणु घुरिजे ऐं उहो उन सूरत में इस्तेमालु करणु घुरिजे जॾहिं का पुलिस एहलकार खे क्रिमिनल ऐं तक़रीबी सरगर्मियुनि में मुलविस ॾिठो वञे। सिंध वासी अॻी डेंगी ऐं मलेरिया जे मर्ज़ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि त मथां सिंध में उरड़ी ऐं रुबेला जो वधंदड़ ख़तरो बि केतिरा ई ख़दशा पैदा करे रहियो आहे। इन सूरत हाल बाबति मारिया इस्माइल लिखे थी, सिंध में ॿारनि समेत हामला औरतुनि जी सिहत लाइ ॿ रोकथाम लाइक़ु बीमारियूं उरड़ी ऐं रुबेला तेज़ी सां पखिड़िजी रहियूं आहिनि ऐं सूरत हाल ॻणती जोगी बणिजी वई आहे। सिहत जे माहिरनि वैक्सीन न कराइण खे ॾोह करार ॾिनो आहे। संदन चवणु आहे त बीमारी खां बचाव जे लाइ हिफ़ाज़ती टीका न लॻाइण अहिड़े मूज़ी मर्ज़नि खे दावत ॾियण जे बराबरि आहे। डॉक्टरनि मूजिबि बीमारीअ वधण जो बुनियादी सबबु ॿारनि खे वैक्सीन न लॻणु, वालदेन में ॼाण जी खोट ऐं रिपोर्टिंग जो कमज़ोर निज़ाम आहे। इस्पतालनि में रोज़ानो केतिरा ई ॿारड़ा उरड़ी जे अलामतनि सां ईंदा आहिनि, जिन मां अक्सर 5 सालनि खां घटि उमिरि वारा ॿार हूंदा आहिनि। ॿिए तरफ़ रुबेला जी रिपोर्टिंग निस्बतन घटि आहे, पर उहा बीमारी हामला औरतुनि लाइ तमामु ख़तरनाक आहे। जेकॾहिं कंहिं औरत खे हमल जे पहिरें 3 महीननि में रुबेला वायरस लॻी वञे त पेट में ॿार खे पैदाइशी नुक़्स थी सघनि था, जहिड़ोकि दिलि जूं ख़राबियूं, ॿुधण या ॾिसण में नुक़सानु वग़ैरह। ज़िले सतह जा अंग अखर महदूद आहिनि, पर इहो वाज़े आहे त वैक्सीन न हुजण जे सूरत में रुबेला बि वॾे ख़तरे में तब्दील थी सघे थी। सूबाई हुकूमत इहो पिणु ऐलान कयो आहे त उरड़ी ऐं रुबेला जी मुहिम शुरू कई वेंदी, जेका 16 नवंबर खां 29 नवंबर ताईं जारी रहंदी। सिहत जे माहिरनि चयो आहे त उरड़ी हिकु वायरल इन्फेक्शन आहे जेको तेज़ बुख़ार, खंघि, नक वहणु, अखियूं ॻाढ़ियूं थियण ऐं हिकु ख़ारिश जो सबबु बणिजंदो आहे। उरड़ी जी बीमारी संगीन पेचीदगियुनि जो सबबु बणिजी सघे थी। उरड़ी ऐं रुबेला तमामु घणियूं ख़तरनाक बीमारियूं आहिनि। हिन मूज़ी बीमारी ख़िलाफ़ एहतियाती तदबीरूं इख़्तियार कयूं वञनि। अॼु 12 नवंबर नामियारे शाइर नवाज़ अली नियाज़ जाफ़री जी वरसी जो ॾिहाड़ो आहे। नवाज़ अली नियाज़ जाफ़री बाबति ग़ुलाम मोहम्मद गिरामी जो लिखियलु लेख अवां जे समातनि जी नज़र करियूं था। नियाज़ जाफ़री लाड़काणे जी मर्दमख़ीज़ सरज़मीन मां हिकु गुल नोशो गुफ़्ता वांगुरु टिड़ियो ऐं उते ई मौत जे ज़ालिम हथनि सां मुरझाइजी वियो। लाड़काणे में 18 अक्टूबर 1892 ते सूमरनि जे मशहूरु ख़ानदान में ॼाओ। संदसि वाल जो नालो मोहम्मद आचर ख़ान हो। नियाज़ मरहूम निंढी वही में यतीम थी चुको हो। पंहिंजे मरबे ऐं प्यारे वालिद जी जुदाई हुन निढड़ी ऐं निमाणी बालक खे काफ़ी मुतासिर कयो। संदसि निमाणाई ऐं सादगी में उन इब्तिदाई उमिरि वारी ऊंदहि वारनि हादसनि जो अमल दख़ल रहियो। वालिद जी वफ़ात खां पोइ संदसि तालीमी तरबियत जो ॿार संदसि मामे मास्तर मोहम्मद परेल लाड़काणाई खयो। मास्तर साहिबु पंहिंजे कलम ऐं ज़ौक़ सां सिंधी अदब में ऐं सिंध में काफ़ी तौरु पंहिंजी मज़हब जी अशात कई आहे। नियाज़ जी तरबियत में संदसि वॾे भाउ ग़ुलाम अली ख़ान जाफ़री जो बि वॾो दख़ल रहियो, जो साहिब बि मज़हब शिया सां वाबस्ता हो। उन्हनि ॿिन्ही बुज़ुर्गनि जी तरबियत ऐं सहबत जे करे मरहूम नियाज़ बि उन मुशरफ़ जो मुख़लिस मोमिन पोइ लॻो। संदसि शाइरी जो ज़ौक़ मरहूम बुलबुल जे दीवान मुताले करण सां पैदा थियो। उन लाइ संदसि चवणु आहे त दीवान बुलबुल मूं पंहिंजी वालदा माजिदा वटि ॾिठो ऐं उनजे पढ़ण खां पोइ शाइरी जो शौक़ु पैदा थियो। तालीम बाद हूअ मुख़्तियारकार बणियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुलाज़मत कयाईं। हर हंधि इल्मी ऐं अदबी ख़िदमत कंदो रहियो। मुशाइरनि में पिणु हिसो वठंदो हो। 1947 में रिटायर करे अची आबाणे शहर खे वसायाईं। कुझु वक़्तु नियाज़ मेडिकल हॉल बि हलायो, पर भाउ ग़ुलाम अली ख़ान जाफ़री जी वफ़ात खां पोइ ख़ानदानी मुआशरती कमनि कारिन
वधण जे करे हिकमत तिब खां किनारा कशी इख़्तियार कयाई। भाउ जे छॾियल मशगूलियुनि ऐं ख़िदमतनि खे जारी रखियाई। 11 जनवरी 1954 ते संस अहलिया वफ़ात फ़रमाई। उन सदमे खेसि हीणो करे छॾियो। संस कलाम अहिड़े क़ल्बी तासरा सां पिणु भरियल आहे। नियाज़ मरहूम पंहिंजी वफ़ात खां 2 ॾींहं अॻु हिकु गज़ल लिखियो जो संस ग़मगीन तबीअत जो हिकु तरफ़ आइनेदार आहे त ॿिए तरफ़ संस वफ़ात हसरत आयात लाइ पेशन गोई आहे। ओचितो सॾु थियो नक खां मोकिलाए थो वञा, दर्द दुनिया मां ई पंहिंजी दिलि में पाए थो वञा। अणॾिठल हिकु मुल्क ॿियो साथी हले थो कीन साण, वाट जूं सख़्तियूं सभई सिर ते साए थो वञा। हुआ अज़ीज़नि दोस्तनि मां केरु मुंहिंजा ख़ैर ख़्वाह, बसि नियाज़ा हर कंहिंखे आज़माए थो वञा। सिंध जो ही मशहूरु शाइर नवाज़ अली ख़ान जाफ़री नियाज़ 12 नवंबर 1959 ते लाड़काणे में वफ़ात करे वियो। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणे ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त इन साॻी दुआ सां। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन